अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान पुलिस के चई शेरदिल के मराए छॾींदो। छा शेरदिल हाणे मल्हार के फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। छा वरियल खान हाणे पंहिंजी कमदार जी हयाती बचाए वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाईंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट न करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेस बालाजी खान जेको आहे मंठार ऐं मुराद खे गॾु करे ऐं वॾा पुलिस खे बि फोन करे छॾींदो त हाणे तोखे होशियार थी रहणो आहे, छो जो कॾहिं बि असां धमाको करे सघूं था ऐं असां शेरदिल मथां हमलो करे ऐं उनखे माराए बि सघूं था। उनजे करे तोखे होशियारी सां कमु वठणो पवंदो, तोखे असां सां गॾु हलणो पवंदो। जीअं असां जेको आहे पाण में गॾु थी करे रेस बालाजी खान पुलिस खे चई छॾींदो असां पाण में सभई मिली करे शेरदिल खे टांडा ॾियणा, मतिलबु शेरदिल खे विच में फासाए ऐं उनजे मथां जेको आहे सभई बारूद उनजे सीने में ठोके छॾींदा। पुलिस चवंदो त रेस बालाजी खान बस तूं परेशान न थी, मां फुल तैयारी सां आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरदिल जेको आहे उहो मल्हार सां मिलंदो। मल्हार खे चवंदो त बस हाणे तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे, बस मां आहियां जो अलाए कंदो त रेस बालाजी खान खे अलाह ईमान ॾींदो ऐं हू तुंहिंजी शादी में का रुकावट ई न कंदो। बस तूं परेशान न थी, तूं वञी शादी जी तैयारियूं कर ऐं तूं धाम धूम सां शादी कर। मल्हार चवंदो त शेरदिल मूंखे रेस बालाजी खान खां डपु न आहे, बहरहाल मूंखे इहो डपु आहे त हू किथे को न को ग़रीब खे नुक़सान न पहुचाए ऐं मुंहिंजी शादी में रुकावट न विझे। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शादी में होशियार थी ऐं पंहिंजा जेका सभई दोस्त आहिनि उन्हनि खे होशियार करे छॾिजांइ। जीअं रेस बालाजी खान पोइ उनखे टांडा ॾेई छॾनि ऐं पोइ रेस बालाजी खान खे अहिड़ो त सबक़ु सेखारिनि जीअं आईंदा कॾहिं बि हिन पेरनि ते वापसि न अचे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे कमदार खे तमामु जल्द अस्पताल खणाए वेंदो त जिथे जेको आहे कमदार जी हयाती बची वेंदी ऐं कमदार खां इहो ई पुछंदो त तुंहिंजे मथां जेको आहे मंठार कीअं हमलो कयो। कमदार चवंदो त वरियल खान जीअं मां अचां पियो त पोइ अॻियां मंठार अची पियो, पोइ मूं उन्हनि खां जेको आहे माफ़ी वठण जी कोशिशि कई, बहरहाल हुन मूंखे माफ़ न कयो ऐं मुंहिंजे मथां गोली हलाए छॾी। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, कहानी पसंद असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।